अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम कराची डायरी में आऊं आहियां जो मेज़बान बशीर संजानी। नाज़रीन, अॼु पाण कराची जी क़दीम वसंदी माड़ीपुर में मौजूद आहियूं। हिते माड़ीपुर, गिरेक्स, नेवल कॉलोनी, मसरूर कॉलोनी, ठंडी सड़क ऐं ॿिया केतिरा ई इलाइक़ा जेके आहिनि उहे अचनि था। उन्हनि खे जेकॾहिं पाण कंबाइन कंदासूं त हीउ माड़ीपुर बणिजी वेंदो ऐं माड़ीपुर यूसी बि हीअ बणिजी चुकी आहे। अॼु हिते जेके बुनियादी सहूलियतूं नाहिनि पाण उन्हनि ते बि ॻाल्हि ॿोल कंदासूं। ख़ासि करे हिते जेका डिस्पेंसरी आहे उहा कहिड़ी हालतुनि में आहे, हिते हॉस्पिटल बि हिकिड़ी नंढड़ी ठहियलु आहे उहा कहिड़े हालतुनि में आहे, हिते आर ओ प्लांट जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां हिते लॻायो वियो हो उन आर ओ प्लांट जी कहिड़ी जेका आहे पोजीशन आहे। हिते वोकेशनल ट्रेनिंग सेंटर जेको आहे उहो बि हिते क़ाइमु थी चुको हो। वोकेशनल ट्रेनिंग सेंटर जी हिन वक़्तु जेका उहा पोजीशन कहिड़ी आहे। नौजवान जेके असांजा आहिनि उहे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर में ईंदा, असांजूं नियाणियूं जेके आहिनि उहे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर में सिखिया जेके आहिनि उहे हासिलु कंदियूं। अॼु पाण कोशिशि कंदासूं त हितां जा जेके प्ले ग्राउंड आहिनि पाण उते बि हलंदासूं, उते जेके असांजा रांदीगर आहिनि या उतां जी जेके मौज़ूद शख़्सियतूं आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासूं। हॉस्पिटल मुतालिक़ बि हितां जे जेके इलाइक़े वासी आहिनि पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासूं। तकरीबन मोहल्ला है ना, तकरीबन ये इलाका है पीपल्स पार्टी का गढ़ है, सही है। हम वोट देते हैं पीपल्स पार्टी को। अब मतलब ऐसी चीज़ें बनाते हैं जो हमें काम नहीं आती हमारे। जैसे ये बना था कॉलेज चेंज हो गया ताने के नाम से, अभी तक खंडर बना हुआ है। डिस्पेंसरी बने, ये बने, कुछ भी मतलब यहाँ पे एक पुरसाने हाल नहीं है। उसके बाद बनाते तो हैं मगर अमल नहीं होता है, उस पर अमला नहीं आते हैं, उस पर ना डॉक्टर न वगैरह कुछ भी नहीं। ये नहीं जाते या अमला खुद नहीं आता? मालूम नहीं सर, ये उनका अपना पॉलिसी है, क्या होता है क्या नहीं होता है। बाकी ना बनाते तो सब है ये लोग, समझे। अमला नहीं मिलता है तो कंट्राट हो जाता है। ये भी कंट्राट है आपके सामने, ये भी कंट्राट है, वो भी कंट्राट है। और नेवल में जाके देखो पुराना ट्रेनिंग सेंटर है वो भी कंट्राट है, और हमारा ग्राउंड है वो देखो कंट्राट है, ये कंट्राट है। अमला नहीं देते फिर फायदा क्या बनाने का। यहाँ के जो और भी मकीन हैं उनका भी यही कहना है कि यहाँ पर अमला मिले, चौकीदार मिले तो शायद ऐसी चीज़ें ना हो। तो इतनी ना आप मुझे देखो, ये आप सिर्फ इतना अंदाज़ा लगाओ, ये ऑक्स पे मुबारक विलेज से लेके सिविल अस्पताल बीच में कोई अस्पताल नहीं है, कोई अस्पताल नहीं है। कितनी मार्जिन है मुबारक विलेज से लेके सिविल अस्पताल। अभी यहाँ अगर किसी को इमरजेंसी हो गया वो तो रास्ते में दम देगा, अस्पताल ही नहीं है। पहुँचते पहुँचते भाई यहाँ तो न एम्बुलेंस का भी सहूलियत नहीं है। चलो भाई ये इदारे बनाए हैं, पीपल्स पार्टी है या कोई पार्टी, हमारे उससे कोई गर्ज नहीं। मकसद है कम से कम सिंध के तौर पर कोई ऐसा एम्बुलेंस तो दे दे ताकि यहाँ लोग जो ना सहूलियत से जाके एम्बुलेंस हासिल। यहाँ भी ये चीपा है और वो है। यहाँ से लेके आपको यकीन करो, यहाँ से लेके सिविल अस्पताल से आपको 1500 रुपया लेता है। 1500 रुपया लाएगा कहाँ से आदमी? पहले तो 500 था, 200 था, 300, 1500 रुपया कैसे कर दिया। अभी इसी वजह से आदमी मजबूर है और रास्ते में दम देते हैं हमारीपुर के लोग। और डिलीवरी केस होती है, समझे, वो भी रास्ते में दम देगी क्योंकि अस्पताल का नाम ही नहीं है सिर्फ। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं वोकेशनल ट्रेनिंग सेंटर जी हीअ बिल्डिंग आहे उन जे ॿाहिरां पाण मौजूदु आहियूं, पर हीअ थाणे में तब्दील थी वई। ही थाणे में तब्दील थी वञण खां पोइ थाणो त हितां जेको आहे सो ॿिए हंधि मुंतक़िल कयो वियो आहे, पर अञा ताईं हिते चौकी जेका आहे उहा हिते आहे। वोकेशनल ट्रेनिंग सेंटर जो न हुअणु कहिड़ा जेके आहिनि उहे सवाल पैदा करे थो पियो। असां सां गॾु तइलीमी माहिर शेर अली जिसकाणी असां सां गॾु आहे। अचो त उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। त ही वोकेशनल ट्रेनिंग सेंटर आहे पाण जंहिंजे ॿाहिरियों बीठा आहियूं, गेट ते थाणे जा कलर लॻा पिया आहिनि, अंदरि अञा बि पुलिस एहलकार वेठल आहिनि। हितां उन्हनि खे माण्हू नथा मिलनि। वोकेशनल ट्रेनिंग सेंटर खे कहिड़ी वजूहात आहे? साईं असल में हिते 2 बिल्डिंग आहिनि। वोकेशनल ट्रेनिंग इंस्टीट्यूट ही कॉलेज आहे, इन खां अलावा नेवल कॉलोनी रोड जे मथां वोकेशनल ट्रेनिंग इंस्टीट्यूट सेंटर आहे। पहिरीं ओवरसीज़ एम्प्लॉइज़ में हितों नियाणियूं छोकिरा ॿार ट्रेनिंग हासिल करे मुख़्तलिफ़ ॿाहिरनि मुल्कनि में उन्हनि जे सर्टिफिकेट जी वॾी वैल्यू हूंदी आहे। ही असल में स्टेवटा कोई इदारो आहे, उन जे मातहत ही कमु कंदा आहिनि। त या उन खां अलावा जेके गारमेंट फैक्ट्रीज़ आहिनि, गारमेंट जा जेके ॿिया इदारा आहिनि, त इन्हनि वोकेशनल ट्रेनिंग मां हितां जूं नियाणियूं सर्टिफिकेट हासिल करे मुख़्तलिफ़ कंपनियुनि में कमु बि कंदियूं हुयूं उन सर्टिफिकेट जे बिहाफ ते। पर प्रायोरिटी कान्हे हुकुमराननि जी।
बिल्डिंगूं ठाहे हलिया था वञनि। हिन वोकेशनल ट्रेनिंग सेंटर जा जेके मंज़ूर थियल स्कूल आहे जंहिंजो अधु स्टाफ जेको आहे सो लियारी में कमु करे पियो थो, अधु स्टाफ जेको आहे सो सचल ॻोठ में मोकिलियो वियो आहे। त ऐं तव्हांजे सिंध टीवी जे तवसत सां इहो मुतालबो कयूं था त इन वोकेशनल ट्रेनिंग सेंटर खे बहाल कयो वञे ऐं स्टाफ जेको आहे उहो वापसि ॾियारियो वञे ऐं हिन जी तज़ीन आराइश या हिते जेको थाणे जी जेका चौकी आहे इन खे ख़तमु करे ऐं इन्हनि जी जेका उन जी खे असुल जेका हैसियत आहे उन में बहाल कयो वञे। अच्छा, हितां जा जेके यूसी चेयरमैन आहिनि, बकोल हिकिड़ो ऑफिसर वेठो ऑफ द रिकॉर्ड असांखे ॿुधाई, हुनजो चवणु हुयो त अॼु बि हितां जो चूंडियल नुमाइंदा चाहिनि था त थाणो हिते ई हुजे। जेकॾहिं थाणो हिते ठीकु आहे पंहिंजी जॻह ते, ॿियूं सरकारी ग्राउंड्स पिया आहिनि उते बि थी सघनि थियूं, आख़िर हिते थाणो छो जिते वोकेशनल ट्रेनिंग सेंटर। ॿियो मुंहिंजो सुवालु इहो आहे त छा इंतिज़ामिया वोकेशनल ट्रेनिंग सेंटर जी उहा संजीदा न आहिनि छा? आख़िर छो नथा लिखनि? सही मुख़्तलिफ़ चैनल्स हिते आया आहिनि, अख़बारुनि जे ज़रिए ऐं हड़तालुनि जे ज़रिए जेको इहो आवाज़ु आहे इहो हायर अथॉरिटी ताईं पहुचायो वियो आहे, पर विल पावर हुजे न, यानी इरादा न आहिनि। जेकॾहिं इरादा हुजनि त हर कमु मुमकिन थी सघे थो, त बसि उहा विल पावर कान्हे जंहिंजे करे। ऐं बाक़ी थाणे जी जेसिताईं ॻाल्हि आहे त ठीकु आहे, थाणे जी हिते जे माण्हुनि खे ज़रूरत आहे, थाणो परे आहे ठीकु आहे, लेकिन वोकेशनल ट्रेनिंग इंस्टीट्यूट जी ॿी बिल्डिंग बि त आहे न, पर हिते न सही त ॿी जेका बिल्डिंग आहे उन में वोकेशनल ट्रेनिंग सेंटर सां गॾु साम्हूं सॾुपंध सिंधीअ में पाण चई सघूं था, उते डिस्पेंसरी जेका आहे उहा ईअं सम्झो त तमामु हिकिड़ी ख़राबु हालत में आहे। हॉस्पिटल आहे इम्किन जे दौर में ठही, उन जा त दरियूं ख़तमु थी वयूं। साईं छो न हिते सिंध हुकूमत इन्हनि ते कमु करे थी पई? त सुवाल इहो आहे, ख़राबु हालत छा आहे, उन जूं चौकटूं दरवाज़ा उहा त कचरा कुंडी लॻी पई आहे। उहा डिस्पेंसरी कंहिं बि सूरत में कंहिं बि हालत में उते डॉक्टर तो छा स्टाफ कहिड़े बि क़िस्म जो स्टाफ उते अची कोन थो सघे, उते क़ाबिल इस्तेमालु ई न आहिनि इहे शयूं। ऐं असल में इहा जेका हॉस्पिटल जेका आहे इहा हुई टाउन ऑफिस ठाहे उहो 100 बिस्तरनि जी ऑफिस उनखे शिफ्ट करे हिते 100 बिस्तरनि जो जेको असांखे चयो वियो त हॉस्पिटल आहे, लेकिन उहो ख़तमु थी वियो। डिस्पेंसरी बि उन्हनि जे बराबरि में उहा ई डिस्पेंसरी हिते शिफ्ट कई वई आहे, पर उनखे रन कोन करे सघिया, उनखे हलाए कोन सघिया। दर दीवार खिड़कियूं सभु कुझु ख़तमु लॻो पिया। खंडरात आहिनि, खंडरात में मुमकिन ई कोन्हे जिते कंहिं क़िस्म जी डिस्पेंसरी हली सघे। नए सिरे सां इन जी जेका सो बुनियादी जेको विधो वञे, नई जेको हॉस्पिटल ॾिनो। 1.5 लख जी आबादी आहे हिते, 1.5 लख जी नफ़ूस ते मुश्तमिल आबादी में हिकिड़ो हॉस्पिटल, हिकिड़ी डिस्पेंसरी जेका सही तरीक़े सां कान थी हले असांजे इलाइक़े में। दुनिया जे सुधरियल मुल्कनि में जेके ग्राउंड हूंदा आहिनि उहे बहितरीन तरीक़े सां ठहियल हूंदा आहिनि, पर हिते ग्राउंड जेके आहिनि उहे नाकारा आहिनि। उन जे बावजूद बि हिते ॿार जेके आहिनि उहे खेॾनि था पिया। हीअ तव्हां ॾिसी सघो था, दुनिया जे सुधरियल मुल्कनि में हीअ बॉक्सिंग क्लब हूंदी आहे। हीअ बॉक्सिंग क्लब हिन तरीक़े जी हूंदी आहे, पर असां वटि जेका बॉक्सिंग क्लब आहे उहा हिन तरीक़े सां आहे। हीअ पंहिंजी मदद पाण तहत हीअ जेके ॿार आहिनि उहे हिते खेॾंदा आहिनि। नंढड़ा ॿार आहिनि जेकी कंहिं नशे खां बचण जे लाइ, कंहिं ग़लति एक्टिविटी खां बचण जे लाइ उहे हिते अचनि था पिया। हीअ पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे बॉक्सिंग क्लब उन्हनि ठाहियो आहे। हीअ मासूम ॿार ॾिसो त कीअं जेके आहिनि उहे बॉक्सिंग क्लब में हिसो वठी करे उहे हिते खेॾनि था पिया। केतिरा ई अहिड़ा ग्राउंड, एतिरा क्लब्स हिते मौजूदु आहिनि जिथे हेल्दी जेका एक्टिविटी आहे ॿारनि जी उहा बि हिते कई वेंदी आहे। पर बदकिस्मतीअ सां हिन माड़ीपुर में उहे इदारा न आहिनि, उहे हॉस्पिटल्स न आहिनि, उहे क्लब्स न आहिनि जिथे नौजवान जेके आहिनि उहे हिते अची करे हिसो वठी सघनि। आपके सामने इनसे कोई नहीं है, ये हमारे बॉक्सिंग क्लब है, कोई इतराज़ नहीं है, कोई सामान नहीं है हमारे पास। हम अपने मदद आप ही कर रहे हैं, जो कुछ करते हैं हम अपने मदद आप कर रहे हैं। और बच्चे हमारा नेशनल इंटरनेशनल बने हुए इसी क्लब से निकले हुए, और पाकिस्तान आर्मी में भी उनके ताल्लुक़ है, और नेवी से भी गए हुए, और एयरफोर्स में भी गए हुए हैं बहुत सारे लड़के। सिंध पुलिस में भी है, और यहाँ हमारे पास कुछ भी नहीं है। ये अपनी मदद आपके तहत यहाँ पर आप करते हैं, ट्रेनिंग वगैरह जो होती है बच्चों को देखा गया, अभी भी बच्चे खेल। जी हाँ, हम अपनी मदद आप करते हैं। पैसे भी हम किसी और से, मतलब जैसा कोई उस्ताद जैसा भाई मिला, ऐसा कोई बंदा मिला, उसको बोलते थोड़ा बहुत हमें सपोर्ट कर ले, हम सामान ले बच्चों के लिए, कुछ अपने जेब से हम ज़ाती करते हैं। हुकूमत से मुतालबा करेंगे एक तरफ जो यहाँ पर बुनियादी सहूलियात दी जाएँ, दूसरी तरफ जो आपके स्टूडेंट्स हैं उनके लिए भी कुछ किया जाए। अभी ये तो उनके ऊपर है, गवर्नमेंट के ऊपर है। हम लोग ने तो दिया है, लेटरें दिया है इनको, टाउन वालों को भी दिया है, सबको दिया। कोई मकसद आपने खलब भी देखा, अंदर से देखो छत का क्या हालत है,
खुदा ना खासा कहीं भी किसी टाइम में भी गिर सकता है, किसी बच्चे के ऊपर भी। ये सब कुछ हमने बता दिया, इन लोगों सबको पता है। बहरहाल कोई भी इन पे नज़रअंदाज करते हैं सारी चीज़ें हमारे। नाज़रीन, हिन वक्त असां सां गॾु यूसी माड़ीपुर जा अॻूणा वाइस चेयरमैन चौधरी सईद इकबाल पाण ट्रांसपोर्टर भी आहिनि, हिन इलाइक़े जा मोज़िज़ ऐं रहवासी आहिनि। अचो त पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त साईं जन जे घर जे बिल्कुलु चंद क़दम जेको आहे सो चंद क़दमनि ते यूसी जी ऑफिस बि आहे ऐं उन जे साम्हूं डिस्पेंसरी आहे जेका ज़बून हाली जो शिकार थी वई आहे। ॿियूं केतिरियूं हिते बिल्डिंग्स आहिनि जेकी बेयारो मददगार आहिनि, कुझु कब्ज़े हेठि अची वियूं आहिनि त कुझु बेयारो मददगार हिन वक़्त ताईं जेके आहिनि उन्हनि जूं दरियूं जेके आहिनि बिल्डिंग जूं उहे ख़तमु थी चुकियूं आहिनि, उहे हितां जेको आहे सो निकिरी चुकियूं आहिनि। अचो त पाण उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। हिते हिकिड़ी सुठी हॉस्पिटल जी बि ज़रूरत आहे ऐं ख़ासि करे हिते जेके डिस्पेंसरियूं आहिनि उहे बिल्कुलु ई नाकारा आहिनि, ज़बून हालीअ जो शिकार आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहेंगे आप वाइस चेयरमैन भी रहे हैं, आपके जो दौर में बहुत ही बेहतरी के काम भी हुए, आरओ प्लांट का काम भी आप ही के दौर में हुआ, अब वो बंद हो गया। यहाँ पर देखा कि चंद कदम पे एक डिस्पेंसरी थी, पुरानी डिस्पेंसरी थी किसी नाम से, वो बिल्कुल फाल नहीं है, ख़त्म हो गई है, दरवाजे निकल गए हैं, कुछ भी नहीं है वहाँ पे। तो क्या करें? पहले तो मैं शुक्रगुजार हूँ आप लोगों का कि आप तशरीफ़ लाए श्री भाई। अब सवाल ये पैदा होता है कि डिस्पेंसरी नाम की तो चीज़ है। डिस्पेंसरी जब ये बनी थी बड़ी अच्छी बनी थी, बेहतरीन बनी थी। इसी को हम लाए गुरेज से, यहाँ शिफ्ट हमने किया क्योंकि वहाँ पर टाउन बन रहा था, फिर हम शिफ्ट किया हमने। तो अब इसकी ये कंडीशन है 20-22 साल के बाद ये तो गिरने वाली है। वो लोग बेचारे टेबल लगा के बाहर बैठे रहते हैं, 2 बंदे आते हैं, ऐसे कहीं उनके ऊपर छत गिर गई तो बुरा हाल होगा। तो यहाँ पर हॉस्पिटल की भी ज़रूरत है, डिस्पेंसरी अपनी जगह पे, यहाँ जगह भी है, सब कुछ है। तो ये गवर्नमेंट को तवज्जो देने की है कि भी यहाँ पर डिस्पेंसरी हो, यहाँ पर कोई हस्पताल हो, ताकि अवाम इलाके के लोग जो हैं वो उससे फ़ायदा हासिल कर सकें। बिल्डिंग्स हैं जैसे साथ में जहाँ पर पहले थाना था अब चौकी बन गई है, ये वोकेशनल ट्रेनिंग सेंटर था। अगर ये फाल हो तो बहुत सारे बच्चे वो यहाँ पर एजुकेशन ले सकते हैं। जी बिल्कुल, ये तो आपने अच्छा सवाल किया। वोकेशनल सेंटर जो है वो हमारा यहाँ से तकरीबन 10 साल पहले ये बना था। बेहतरीन वोकेशनल सेंटर है, आप जाके विज़िट कर लें। और उसके बाद ये बिल्कुल बेयारो मददगार हुआ, ना इसमें कोई बंदा आया ना कोई बच्चा दाखिल हुआ। बच्चे तो दाखिल होने के लिए तैयार हैं लेकिन कोई हादसा नहीं है, कोई लोग नहीं है को जो इसको लोकेशन इसकी जो है लुक आफ्टर कर सकें। अब लुक आफ्टर करने का तरीकाकार ये था कि जब लुक आफ्टर करने का टाइम आया, जब हमारा टाइम आया तो उस वक्त थाना शिफ्ट हुआ। क्योंकि ये रोड की वजह से थाने वालों ने दरख्वास्त की कि जनाब ये हमें शिफ्ट कर दिया जाए, तो गवर्नमेंट ने उनको शिफ्ट किया। अब वो थाना भी शिफ्ट हो चुका है, बिल्डिंग बेहतरीन है। आप देखें वहाँ पर बेहतरीन वोकेशनल सेंटर बन सकता है और वहाँ पर बच्चियाँ और बच्चे जो हैं वहाँ पढ़ सकते हैं। तो ये सूरत हाल है, आप जाके देखें, बेहतरीन बिल्डिंग है। तो वहाँ पर अभी चौकी बनी हुई है, तो इसको हटाया जाए और इस पे वोकेशनल सेंटर जो है वो बनाया जाए, ताकि ये वोकेशनल सेंटर की ही जगह थी, ताकि बच्चे हमारे जो हैं वो आगे बढ़ सकें। तो ये है सूरत हाल। अब आपने आरओ की बात की, आरओ तो पाकिस्तान पीपल्स पार्टी ने आरओ दिया। यहाँ पर कोई आरओ का तस्वर नहीं था कि पानी कहाँ से आएगा, कैसे आएगा। वो अपना ये जो आरओ था ये पाकिस्तान पीपल्स पार्टी जनाब अब्दुल कादिर पटेल साहब ने इसकी बुनियाद रखवाई। अपना मैं इस्लामाबाद में भी था तो वहाँ पर अदी फरियाल तालपुर साहबा और आसफ अली जरदारी साहब, उन्होंने ये तस्वर किया इनके ये आरओ पानी कैसे होगा। तो उन्होंने कहा जी एक आरओ का सिस्टम होगा हमारे पास, आरओ जो है वो पानी देगा। फिर हमारा आरओ समझ में नहीं आ रहा था। जब हम यहाँ आए तो उन्होंने हर तकरीबन 3 आरओ इधर लगवाए और 3 आरओ जो हैं वो लिहारी के अंदर लगवाए। 3 आरओ भी उसको पार्ट पेमेंट में लगाया गया, 500 और 500 के 1000 का था तो इसको 500 में डिवाइड करके आधे आधे लगा दिए गए। लेकिन अच्छी बात हुई, इसको लगा दिया गया। पानी भी इसका जो है वो रॉ मटेरियल जो है यहाँ बोरिंग की गई और बोरिंग का पानी जो है वो इस्तेमाल करते थे। आरओ पे पानी निकलता था और 250 2000 तकरीबन 1-2.5 लाख इस पे जो है वो पानी बनता था। जब पानी बनता था तो पानी आवाम को भी मिलता था, सहूलत थी।
यहाँ पानी का तो बरहान है, आपको पता है, पानी तो मिलता ही नहीं है 40-40 दिन, एक महीना 1.5 महीना पानी तो है ही नहीं बिल्कुल। और पानी कहाँ जा रहा है ये समझ से बाला तार है। तो आरओ का एक आसरा था कि आरओ पॉइंट पाकिस्तान पीपल्स पार्टी के ही दौर में लगा और हमने ही इसकी जद्दोजहद की आरओ लगने की, तो आरओ लगा। अब इसकी सूरत हाल ऐसी है कि आरओ बिल्कुल बेकार हो चुका है, चीज़ें लोग निकाल के ले चुके हैं, जो चौकीदार थे वो भी जा चुके हैं, वहाँ पर जो जितना सामान था वो चोरी हो चुका है। तो आरओ तो बिल्कुल बेकार हो गया हमारे जाने के बाद। अब जब आरओ बेकार हो गया तो फिर पानी का भी कोई मसला हल ना हो सका। तो आरओ तो पाकिस्तान पीपल्स पार्टी का दिया हुआ एक बेहतरीन तोहफा था, उस तोहफे को इन्होंने संभाला नहीं। अगर ये संभालते तो आज इंशाअल्लाह ताला माड़ीपुर को पानी मिल रहा होता, जो आज ये प्यासे लोग हैं। तो ये सूरत हाल आरओ की है। बाकी रहा आरओ माड़ीपुर के अंदर, माड़ीपुर में हमें हॉस्पिटल नहीं है, हमारे पास हॉस्पिटल होना चाहिए। यहाँ के लोग जो हैं वो कारादार बहुत दूर दूर हॉस्पिटल में जाते हैं, तो एक हॉस्पिटल हमारे माड़ीपुर में होता तो ये कम से कम रईस गोड़ से लेकर के मुआज गोड़ तक का एरिया, माड़ीपुर का एरिया उससे फ़ायदा हासिल करता, लेकिन ऐसा नहीं है। अब ये भी गवर्नमेंट को रिक्वेस्ट करनी पड़ेगी, दरख्वास्त करनी पड़ेगी कि जनाब बड़े दरीना मुतालबा है हम लोगों का कि यहाँ अस्पताल होना चाहिए। अब अस्पताल है नहीं, तो बराए मेहरबानी अस्पताल को होना चाहिए। मारीपुर बलोच फुटबॉल ग्राउंड आहे ऐं मारीपुर बलोच फुटबॉल टीम जो मां चेयरमैन आहियां, मां प्रेसिडेंट आहियां। ई ग्राउंड असां वटि जेको आहे न बिफोर पार्टीशन ग्राउंड आहे, ग्राउंड हले पई। इस पासे में जेके तव्हां घर ॾिसो था मसरूफ़ कॉलोनी, ए पोइ आहिनि। असां जहिड़ो करे इन्हनि खे ठहिराइण कोन हुआसीं, पोइ असां विड़ी विड़ी थकिजी वियासीं। पोइ असां ख़्यालु कयो त केसि ताईं असां हलंदासीं। पोइ असां इहा बाउंड्री वॉल ठाराई। मां चवां त जेसि ताईं असांजे फुटबॉल जी किक वञे ओसि ताईं को घर न ठहे। माण्हुनि चयो त असां ज़िम्मेदार आहियूं, तव्हांजे घर ॿार ईंदे त असां तव्हांखे मोटाए ॾींदासीं। मां चयो न, असां फुटबॉल जा छोकिरा निकर सां खेॾंदा आहिनि, ॿार वञे तव्हां ड्यूटी ते हूंदा, नियाणियूं हूंदियूं, उहा ठीकु कोन्हे। जेसि ताईं असांजो बाल वञे ओसि ताईं तव्हांखे ठाहे कोन ॾींदासीं। बहरहाल उहो असां ग्राउंड ठाहे कयासीं। हींअर जेको आहे न, साल ॿ थियो आहे त इन ग्राउंड खे इन्हनि ग्रास करण जी ऐं असांखे बिल्डिंग ठाहे ॾियण जी उन्हनि जो प्रोग्राम हुयो त टीम अचे किट विट चेंज करे त हिकिड़ी बिल्डिंग इन पासे पंहिंजे इन गोलकीपर पोस्ट पर, हिकिड़े उन पासे। ऐं ग्राउंड में जेको ग्रास जो पाणी जो मसइलो आहे, पाणी बि कोन्हे। हाणे उन्हनि चयो आस्ट्रोटर्फ लॻाईंदासीं। हाणे आस्ट्रोटर्फ जे असां इंतज़ार में। हाणे हींअर ख़बर पियो त नगरां गवर्नमेंट आहे उन फंड रोके छॾियो आहे, तंहिंजे करे कमु रुकियल आहे। चौकीदारी वग़ैरह न आहे छा? ठहण खां अॻु में तव्हां ॾिसो तारूं ही गंदगी असां वटि असां वटि जेको आहे न, न शोर जी ॻाल्हि कोन्हे। असां वटि जेको आहे न हिकिड़े असांजी बदकिस्मती आहे, असांजा जेके लीडर बि हूंदा आहिनि, असांजा जेके MN MP बि हूंदा आहिनि, उन्हनि जो बि इहो मसइलो आहे। असां हिकिड़ो कन्वोकेशन जो स्कूल उन पासे ठाहिरायल आहे, त मां मुंहिंजे ख़्याल में उन वक़्तु 70 जे ॾहाई में पीरज़ादा असांजो MNA हुयो, उन जेको असांखे ठाहिराए ॾिनो आहे नेवल कॉलोनी जे पासे में। मुंहिंजे ख़्याल में उन वक़्तु मतिलबु करोड़ रुपयनि जी इन वक़्तु उनजे लाइ कया। मगर बदबख़्ती इहो आहे, हींअर बि हिकिड़ो कन्वोकेशन हिते ठारायो आहे पंहिंजो नदीम भुट्टो, विच में वरी उन पुलिस स्टेशन ते उन्हनि कब्ज़ो कयो, पुलिस स्टेशन। हाणे माण्हू चवनि था भई तव्हां पंहिंजे मिल्कियत खे पाण संभाले अचो था। मुंहिंजो चवणु आहे, मुंहिंजी शिकायत इहो आहे त इहे जेके एतिरा जाइ ठाराए ॾियनि था त घटि में घटि उन चौकीदार रखनि, स्टाफ रखनि, उसमें इलाइक़े वारनि जो बि फ़ाइदो आहे। इलाइक़े जा जेके माण्हुनि खे सर्विस मिलंदी, चौकीदार हूंदा, पटेवाला हूंदा, टीचर हूंदा, त मतिलबु उन्हनि जो फ़ाइदो। बिल्डिंग ठाहे छॾे ॾींदा त पोइ हाणे माण्हू त असां पंहिंजे घर संभाले कोन था सघूं, असां इनखे छा संभालियो। हमारे मारीपुर के जो पाकिस्तान से बनने से पहले ये हमारे गिरोन था। ये गिरोन अभी तक ये मैनूर है, क्योंकि इसमें कोई काम नहीं हो रहा। कोई भी ठेकेदार आ रहा है, आधा चूना, आधा सीमेंट, आधा रेती,
तो उसके चूने भी गिर रहे हैं। लेकिन ये फुटबॉल के लिए हमारे मारीपुर बलोच फुटबॉल टीम जो पाकिस्तान के महान टीम में है, जो पाकिस्तान के सुपरस्टार है, लियारी से लेकर अब ये मारीपुर है, लेकिन इसको कोई पूछने वाले नहीं है। हम जरदारी हमारे जितने भी वजीर आजम हैं उससे भी कहते हैं कोई पूछने वाले नहीं है। लेकिन हमारे छोटे बच्चे ये खेल रहे हैं, कोई भी सुनने वाले नहीं है। अभी भी काम चल रहा है ठेकेदारों का, कोई भी काम नहीं हो रहा है। स्लो चला रहे, क्या वजह है? जी सर, स्लो वगैरह चला रहे हैं काम को भी। ये स्लो हमारे जो आगे के जो बजट है, ये बजट के लिए पता नहीं किस को दे रहे हैं। ये बजट का हमें मालूम नहीं है। क्यों हम मारीपुर के बच्चे हैं, हम इस ग्राउंड पे हमने फुटबॉल खेला है, हम लोग सीखा है इस ग्राउंड पे। हमारे उस्ताद रहमान जो मरूम, उसने हम लोग को सिखाया। आज ये स्पोर्ट ग्राउंड मारूम, बस क्या कह रहा हूँ, जो चला गया भूल जाओ। नाज़रीन, ही माड़ीपुर जी तमाम पुरानी डिस्पेंसरी है। मुझो कैमरामैन जेकर के ज़ूम करे ॾेखारे, इन जे करे जो पानी तमाम घणो है, गंदो पानी जो वो इतने बीठल है, जैसे करे पाण अंदर दाखिल नथा थी सकूं। ही तमाम पुरानी जो डिस्पेंसरी है। इन वक्त भी इन डिस्पेंसरी में स्टाफ वेहंदो है। कीअं वेहंदो आहे उहो ॿाहिरि जेके आहिनि उहे टेबलूं रखी वेहंदा आहिनि, छाकाणि त ज़बून हालीअ जो शिकार थी वियो आहे। हीअ डिस्पेंसरी थी वई आहे, जंहिंजे करे हिते माण्हू जेके आहिनि उहे मरीज़ अचण जे लाइ तयारु न आहिनि। हिकिड़ी ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे, छाकाणि त छत जेका आहे उन जा चापुड़ घणे भाङे किरी चुका आहिनि, ख़तमु थी चुकी आहे। पाण उन डिस्पेंसरीअ सां गॾु ई ॿिनि क़दमनि ते वरी जेकॾहिं हिन पासे ते ईंदासूं त हीअ वरी MQM जे दौर में हिकिड़ी हॉस्पिटल ठही, MQM सरबराह जी न्याणीअ जे नाले सां हीअ हॉस्पिटल ठही। पर हीअ हॉस्पिटल ॾिसो हिन वक़्तु न उन जो दर आहे, न उन जूं दरियूं आहिनि। मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे थोरो ॾेखारे त हिन में दरियूं जेके आहिनि उहे बिल्कुलु ख़तमु थी चुकियूं आहिनि। हीअ बिल्डिंग जेका आहे उहे हिते पाउडरी जेके आहिनि उहे हिननि खे कढी विया आहिनि हितां सभु कुझु। दरियूं मुकमल तौरु जेका आहे हीअ हॉस्पिटल बि हिन वक़्तु ज़बून हाली जो शिकार आहे। ज़ाहिर आहे हिते डॉक्टर जेके आहिनि उहे अची न सघंदा हूंदा। मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे थोरो अॻिते वठी हले त हीअ तव्हां ॾिसी सघो था त हिते ख़ासि करे जेके नशो वापराईंदड़ माण्हू आहिनि उहे हिते अंदरि अचनि था पिया। ऐं हीअ मुकमल तौरु जेके आहिनि हिन जा दरवाज़ा, हिन जा पखा, गंद ऐं कचिरो जेको आहे उहो हिन में अंदरि फिटो कयो वञे थो पियो। गंद ऐं कचिरो हिन बिल्डिंग में भरियल आहे। जेकॾहिं चूंडियल नुमाइंदा जेकॾहिं चाहिनि हा त हीअ जेका अस्पताल आहे जंहिंमें किरोड़े रुपया ख़र्च थिया हूंदा त उन हॉस्पिटल खे उहे संभाले पए सघिया। पर MQM जे दौर में ठही उन्हनि न संभालियो। पीपुल्स पार्टी जो दौर आयो, उन्हनि बि उन्हनि खे न संभालियो, जंहिंजे करे हीअ अस्पताल ऐं हीअ डिस्पेंसरी जेका आहे उहा ज़बून हाली जो शिकार आहे। पाण कोशिशि कंदासूं त हितां जा जेके रहवासी आहिनि उन्हनि सां बि हिते कोशिशि कयूं त ॻाल्हि ॿोल कयूं त हीअ केतिरे हद ताईं जेके आहिनि उहा डिस्पेंसरी वग़ैरह उहा पुराणी आहे। असां हिते ॻाल्हि ॿोल कंदासूं, हिकिड़ी औरत आहे उन सां ॻाल्हि ॿोल कंदासूं। अस्सलाम वालेकुम। अच्छा, क्या कहेंगे आप? यहाँ पर हम लोग खड़े हुए हैं, ये डिस्पेंसरी बहुत ही पुरानी है, ये हॉस्पिटल है, ज़बून हाली का शिकार हो गई है, यहाँ पर गंद और कचरा भर गया है। तो जाहिर है हमें हॉस्पिटल की ज़रूरत है, अशद ज़रूरत है माड़ीपुर में। वो तो हो नहीं सकी, जो बनी हुई थी वो भी ख़राब हो गई। जी बिल्कुल, आप ठीक कह रहे हैं। हमें जो है ना माड़ीपुर वालों को इस वक्त जो है ना लावारिस छोड़ा हुआ है, हमारा कोई वाली वारिस नहीं है। आप माड़ीपुर की खस्ता हाली देख लें, यहाँ पर 90,000 वोटर्स हैं इस वक्त। जो वोटर लिस्ट है उसके हिसाब से 90,000 वोटर्स हैं। और अगर देखा जाए तो बहुत सारे लोगों का वोट का इंदराज ही नहीं है। तो यहाँ पर कम अज़ कम 1.5 लाख तक आबादी है। इस 1.5 लाख आबादी का कोई वाली वारिस नहीं है। ये आप डिस्पेंसरी देख लें, ये हॉस्पिटल देख लें, क्या माड़ीपुर वालों के लिए सेहत नहीं है? क्या हमें अच्छी सेहत और हमारे बच्चों को अच्छा माहौल जो है मुयस्सर नहीं आ सकता? क्यों? इसकी वजह एक तो सबसे बड़ी बात ये कि जो आप टाउन ऑफिस देख लें, पहले वो 100 बेड्स का जो है वो हॉस्पिटल था और साथ ही उसके डिस्पेंसरी थी, उसे ख़त्म करके डिस्पेंसरी और हॉस्पिटल यहाँ ले आए। अब इसका कोई वाली वारिस नहीं है। तो इसका मतलब है कि साफ तौर पर ये कहा जा सकता है कि माड़ीपुर वाले जो हैं इस वक्त लावारिस हैं। अच्छा, मैंने सुना है कि डिस्पेंसरी में डॉक्टर आते हैं, तो कहाँ बैठते होंगे?
पेशेंट कहाँ बैठते हैं? आप मुझे ये बताएं कि ये हालत है डॉक्टर के बैठने की या पेशेंट के आने की? यहाँ पेशेंट आके मजीद बीमार होगा, उसका कोई सदेबाब नहीं हो सकता। अभी चलें, ये शुक्र है कि हमारा रोड अच्छा हो गया तो हमें थोड़ी सी जिंदगी मुयस्सर आ गई, वरना हमारे तो लोग एम्बुलेंसों में रोड पे ही मर जाते थे। शुरू से ही बीच में एक टाइम था अब तो बहुत टाइम हो गया, इसका कोई पुरसाने हाल नहीं है। बहुत बुरा हाल हुआ है, ये आप देख रहे हैं क्या हाल है। कोई पूछने वाला है ना कोई बोलने वाला है। अच्छा, डिस्पेंसरी में मरीज आते हैं इस हालत में तो मेरे नहीं कोई भी नहीं आता। हालत आप देख लें, स्टाफ नहीं है तो मरीज कहाँ से आएंगे, आप समझदार हैं। मारीपुर में देखो गैस नहीं है, पानी नहीं है, टैंकर के लिए पानी है, लोगों के लिए पानी नहीं है, बेचने के लिए पानी है मगर लोगों के लिए पानी नहीं है। आरओ प्लांट भी तो बनाए गए थे ग्रेक्स आरओ प्लांट कहाँ है? कि नाम के आरओ प्लांट है, कुछ भी नहीं है। कि नाम के आरओ प्लांट बना हुआ है। आरओ प्लांट पे जाओ, बना हुआ है, लोग लगे हुए हैं इसमें। यानी कि आप गैलन भरने के लिए जाओ 10 रुपया 20 रुपया आपसे लेगा। हाँ, आरओ प्लांट का यही मसला है, अभी खराब पड़ा हुआ है आरओ प्लांट। ज़रूरत इस वक्त हॉस्पिटल की कितनी है? जाहिर है सिविल हॉस्पिटल बहुत दूर जाना पड़ता होगा। इसको तो आपने कहा कि एमकेएम पीपल्स पार्टी के बीट चढ़ गई है बेचारी, इसके तो दरवाजे भी नहीं है, वो भी पाउडरी निकाल के। हाँ ना, इसको पाउडरी क्या, इसको सब ने निकाल के ले गया। इस पे हॉस्पिटल तो है नहीं। हॉस्पिटल की आपको पता है यहाँ के लोगों के लिए बहुत परेशानी है ना। यहाँ के कोई बीमार होता है बेचारे को शहर पे जाना पड़ता है। कभी देखो ट्रैफिक जाम है, कभी क्या है कभी क्या है। एम्बुलेंस को फ़ोन करो तो नखरे करते हैं, भाई ये हमारा केस नहीं है, जो गाड़ी ले जाओ, ये हुए ये से। जब लोग बीमार आधे रास्ते पे तो मर जाएगा, जब यहाँ से ले जाएगा आधे रास्ते पे तो मर जाए। कभी ट्रक अड्डा जाम, कभी क्या कभी क्या कभी क्या। जेके भी प्रोजेक्ट गवर्नमेंट ठाहे थी वैसे पंहिंजी कमीशन लाइ ठाहे थी। जेके उन जेका बिल्डिंग ठहे थी, चाहे वो वोकेशनल स्कूल हुजे, चाहे डिस्पेंसरी हुजे या आरओ प्लांट हुजे, सभु को उन ठाहे सभु को गायब थी थो वञे। कमीशन पंहिंजा खाई हलियो था वञनि। हीअ हाणे डिस्पेंसरी तव्हां ॾिसो, अस्पताल ठहियल आहे लेकिन अस्पताल घटि ऐं कचरा कुंडी वधीक नज़र अचे थी। ऐं सभु दरवाज़ा खिड़कियूं सभु कढियूं वियूं आहिनि। ऐं राति जे टाइम ते नशे ई जेके आहिनि हिते नशो बि कनि था ऐं ख़बर न छा छा थो थिए थो हिन ते। ऐं हिन खां अलावा आरओ प्लांट बि ख़ाली हर महीने जे हिसाब सां जेको फंड्स अचनि था खाइनि था। हालांकि आरओ प्लांट हले कोन थो, लेकिन उनजा फंड्स जेके हर महीने जे हिसाब सां अचनि था उनजो इस्तेमालु थिए थो। पोइ ख़बर न वञे काॾे थो, लेकिन माण्हू खे फ़ाइदो कोन्हे। सभ खां वॾी ॻाल्हि आहे की डिस्पेंसरियूं हिते त ख़ैर वॾो मसइलो आहे, अस्पताल त आहे कान। तक़रीबन ही माड़ीपुर आहे, ग्रेक्स आहे, नेवल कॉलोनी आहे, जावेद बेरिया आहे, पुठियां मुशरफ कॉलोनी आहे, 500 क्वार्टर आहे, हेॾां यूनुसाबाद जी आबादी आहे। तक़रीबन 2-2.5 या 3 लख जी आबादी आहे हिते। लेकिन हिते कोई बि कम जो अस्पताल न आहे, जिते काहे न आहे जंहिंखे ख़ुदा न खातो को मसइलो थिए थो त एमरजेंसी में कंहिंखे ॾेखारे वञे। काई अहिड़ी अस्पताल न आहे जेके एमरजेंसी में हुनखे ॾिठो आहे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर भी 2 क़दमनि ते आहे। हींअर उते पहिरियों थाणो हो, हाणे पुलिस चौकी आहे। जेकॾहिं वोकेशनल ट्रेनिंग सेंटर बहाल थी सघे थो त हीअ जेके ॿार आहिनि या नौजवान आहिनि, असां जूं भेनरूं आहिनि, उहे हिते सिखिया हासिल उहा त मां ॻाल्हि कई न। हिते सिर्फ़ु ठहण जे लाइ वेठा आहिनि, वरी स्टाफ ॾियण लाइ तयारु न आहिनि। स्टाफ ॾियनि, मशीनरी ॾियनि, त इलाइक़े जा माण्हू भर्ती कनि, उनखे चौकीदार आहिनि या चपरासी आहिनि या जेके टेक्निकल माण्हू आहिनि जो कमु सेखारण लाइ। नियाणियुनि खे सिलाई जो कमु आहे, इन खां अलावा ॿियूं काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि उहे सेखारीनि। नौजवान खे कंप्यूटर जो कोर्स कराइनि, मोटर जो कमु सेखारीनि, इलेक्ट्रिक जो कमु सेखारीनि। भाई हिकिड़ो ही वोकेशनल स्कूल न आहे, इन खां अलावा हिकिड़ो नेवल कॉलोनी बि आहे, उहो बि माशाल्लाह तक़रीबन अॼु खां हीअ जेका हुकूमत पीपल्स पार्टी गुज़री वई आहे, इन खां पोइ जेका हुकूमत पीपल्स पार्टी जी हुई, उन में उनखे रिन्यूएशन 8-8-9 करोड़ रुपया लॻाए उन रिन्यूएशन कयो। ऐं उन रिन्यूएशन करण खां पोइ 3 महीने जे अंदरि उनजा दरवाज़ा खिड़कियूं पंखा सभु माण्हू पटे खणी विया। हाणे चौकीदार बि आहिनि, उनजो स्टाफ बि आहे, पघारूं बि खणनि था, लेकिन कोई ड्यूटी करण लाइ तयारु न आहे। ऐं ड्यूटी छो नथा कनि उनखे पुछण वारो कोई कोन्हे। सो हीअ हितां जो सफ़ा बुरो हाल आहे हिन इलाइक़े जो। छो जो असल सभ खां वॾी ॻाल्हि इहा गवर्नमेंट पुछे कोन थी। गवर्नमेंट सिर्फ़ु पघारूं ॾिए थी, स्टाफ मथे वेठो अधु पघार ॾियनि था, कुझु हिसो पघार ॾियनि था, ड्यूटियुनि ते अचनि ई कोन था। ऐं इहा अगरि स्टाफ आहे बि त परे जा माण्हू आहिनि, हिते अचण लाइ तयारु कोन्हनि के, ऐं ख़ाली पघार वठण वेठा आहिनि। ना यहाँ पे कोई अस्पताल है, कोई इमरजेंसी हो जाती है तो हम बुधनी गोड़ से चल के यहाँ तक आते हैं। रात को ना कोई गाड़ी है, ना हमारे पास कोई सहूलत है, तो फिर गरीब आदमी कहाँ जाएगा आप बताएं। बुधनी गोड़ में भी हालात ऐसे बने हुए जिसकी वजह से रात को भी हम लोग अक्सर उठ कर आते हैं। और अभी कल रात को भी मैं आया हूँ, छोटे भाई की तबीयत ख़राब थी, उसको यहाँ लेकर आए बड़ी मुश्किल से। ना कोई रक्षा मिलता है, ना कोई गाड़ी मिलती है, कोई सहूलत तो मिले ना। अब भाई ने जो बातें की है माशाल्लाह बहुत अच्छी। बुनियादी सहूलियात नहीं है, नहीं यहाँ पे नहीं है, कुछ भी नहीं है। आरओ प्लांट भी तो यहाँ पर आरओ प्लांट है, पीछे चल रहा है अभी अल्हम्दुलिल्लाह, हमें थोड़ा बहुत पानी मिला, लेकिन अक्सर उसमें जो है थोड़ी सी गटर लाइन की लेनें जो है मिक्स हुई हैं, जिसकी वजह से हमें पानी नहीं मिलता है।
हमें पानी मिलेगा, साफ़ सुथरा मिलेगा, हर चीज़ मिलेगी तो हमारे वोट भी इनके लिए पक्के हैं, हर चीज़ पक्की है। फिर समझ गया ना मेरा भाई, तो इसी के लिए हम लोग चाहते हैं हमें हर चीज़ मिले। बिजली का भी आपको पता है यहाँ सिस्टम ऐसा बना हुआ है जो 8-8 घंटे बिजली उसमें नहीं होती, कभी हमारे पास होती है, अभी कभी रात को चली जाती, कभी दिन को चली जाती। हमें ये बड़ी परेशानी है, यहाँ पे कोई चीज़ की सहूलत नहीं है यहाँ पे। गर्ल्स कॉलेज को यहाँ पर कतई नहीं है कोई भी गर्ल्स कॉलेज, और फिर यह है कि कोई कन्वेंस का प्रॉब्लम काफ़ी यहाँ पर बहुत ज़्यादा है। तो अगर वो कन्वेंस अपनी जगह अगर इसको जो है गर्ल्स कॉलेज बनाएं तो यकीनन इससे यहाँ लोगों को इस्तेफादा हासिल होंगे। बिल्कुल। अच्छा, पीने के पानी की बात करें तो यहाँ पर आरओ प्लांट भी लगाए गए थे, वो हमें जैसे ग्रेक्स में ख़त्म होता हुआ नज़र आ रहा है। अभी तो उसकी खिड़कियाँ भी जैसे हॉस्पिटल की ख़त्म है, वो उसकी भी खिड़कियाँ कहते हैं। बिल्कुल, पानी तो बिल्कुल कतई नहीं है, बल्कि पानी जो है यहाँ जो टैंकर माफिया है उसका पूरा होल्ड है, और उसका जो है पानी के ज़िम्मेदारों के साथ जो पानी फराहम करने वाली जो है अफसरान है उनके साथ उनका गठजोड़ है। वो यहाँ पर एक टैंकर आप अंदाज़ा लगाएं 2500 का, वो भी कम कीमत पर 2500 का, वो भी वो पानी है जो यकीनन पीने के भी काबिल नहीं है, लेकिन वो 2500 रुपये जो है उसमें कहते हैं कि 100 गैलन है, लेकिन 100 गैलन से भी काफ़ी कम है वो पानी है। वो टैंकर माफिया का है, इस कदर होल्ड है कि जो है दूसरे ज़राए पानी के गवर्नमेंट ना ही यहाँ इस बात पे तवज्जो दे रही है और ना ही पानी फराम करने का उसका इरादा है। अब तो यही है। बिल्कुल ना जी, अॼु पाण कराची जिला के माड़ीपुर में पाण मुख़्तलिफ़ जेके उन्हनि जा मोहल्ला आहिनि पाण उन्हनि में पहुतासीं। ख़ासि करे हिते जेका पाण खे कुझु शयूं ॾिसण में आहिनि उहा हिते रांदि आहे, उहा फुटबॉल जी रांदि हुजे या जेके आहिनि हिते ॿियूं जेके रांदियूं आहिनि उन्हनि जी हुजे, जंहिंजे करे हितां जा ॿार जेके आहिनि उहे पाण खे हेल्दी नज़र अचनि था। पर हितां जो इलाइक़ो जेको आहे उहो बुनियादी सहूलियतुनि खां अॼु बि वांझल आहे। डिस्पेंसरी पाण ॻाल्हि कयूं डिस्पेंसरी जी त पुराणी डिस्पेंसरी आहे जंहिंमें डॉक्टर त अचनि था पर उहे ॿाहिरि वेहनि था, छाकाणि त डिस्पेंसरी जी हालति इंतई ख़राबु आहे, ज़बू नाली जो शिकार आहे। उन सां गॾोगॾु MQM जे दौर में जेका इस्पताल ठही उन इस्पताल खे पीपुल्स पार्टी जी हुकूमत अचण खां पोइ ओन न कयो, उन में चौकीदार न ॾिना विया, उन में अमलो न ॾिनो वियो, जंहिंजे करे आहिस्ता आहिस्ता उहा जेका हॉस्पिटल आहे उहा दर ऐं दरियूं जेके आहिनि उहे मुकमल तौरु उन खां ख़तमु थी वियूं। पाण जेकॾहिं हिते ॻाल्हि कयूं वोकेशनल ट्रेनिंग सेंटर जी, त वोकेशनल ट्रेनिंग सेंटर में अॼु बि पुलिस जा एहलकार जेके उहे मौजूदु आहिनि, छाकाणि त उन में हिते थाणो हुयो, वक़्ती थाणो लॻायो वियो, वक़्ती थाणे खां पोइ थाणो हितां शिफ्ट थी वियो आहे, पर अञा बि उहा वोकेशनल ट्रेनिंग सेंटर इंतिज़ामिया जे हवाले न कई वई आहे, जंहिंजे करे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर में अञा बि उते पुलिस वेठल आहे। पर जेकॾहिं उन वोकेशनल ट्रेनिंग सेंटर खे उन इंतिज़ामिया जे हवाले कयो वञे त हितां जा जेकी नौजवान आहिनि, मर्द औरतूं जेके आहिनि उहे उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके आहिनि उहे ट्रेनिंग्स हिते करे सघनि थियूं। बहरहाल कराची डायरीअ में असां अॼु हितां जे इलाइक़े वासियुनि सां बि ॻाल्हि ॿोल कईसीं। उन्हनि जो ख़ासि करे जेको मुतालबो हुयो उहो इस्पताल हुयो, त हिते इस्पताल जेका उहा न आहे, इस्पताल न हुअण करे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया आहिनि। आरओ प्लांट त आहिनि पर आरओ प्लांट बिल्कुलु नाकारा थी चुका आहिनि, जंहिंजे करे बि हू इंतिहाई परेशानी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया आहिनि। कराची डायरी जे अॼोके प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान बशीर सजराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।